नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे काबिल खां ख़बर ॾींदा हलूं त अफ़गानिस्तान जे गादी वारे हंधि काबिल में शादी जी तक़रीब में थींदड़ ख़ुदकुश धमाके जे नतीजे में 63 ॼणा मारिजी विया आहिनि, जॾहिं त 100 खां वधीक ज़ख़्मी थी पिया आहिनि। ख़ुदकुश बम धमाको पुलिस डिस्ट्रिक्ट 6 में वाक़िअ शाराए दुबई हाल जे अंदरि थियो, जंहिं जे नतीजे में 63 ॼणा मारिजी विया आहिनि, जॾहिं त 180 खां वधीक ज़ख़्मी थी पिया आहिनि। काबिल पुलिस इख़्तियारनि जो चवणु आहे त धमाके में ज़ख़्मी थींदड़ खे तबे इमदाद लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो। दहशतगर्द हमले में हज़ारा कम्यूनिटी जा माण्हू निशानो बणाया विया आहिनि। अखे ॾिठे शाहिदनि मूजिबि ख़ुदकुश धमाको उन वक़्तु थियो जॾहिं शादी जी तक़रीब जारी हुई ऐं शादी हाल महिमान सां भरियलु हो। अफ़गान घरू वज़ारत जे तर्जुमान नुसरत रहीमी ख़ुदकुश बम धमाके जी तस्दीक़ कई ऐं ॿुधायो वियो त हादिसो गुज़िरियल राति 10:40 ते थियो हो। होॾां अफ़गान तालिबान तरफ़ां जारी कयल बयान में हमले में मुलविस हुजण जी तस्दीक़ करे छॾी आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़